नाज़रीन पनवाकुल भरिसां वधीक हिकु ॼणो अगवा थी वियो आहे, जंहिं बाद अगवा थियलनि जो अंग वधी 5 थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर एहसान भट्टी खां। जी एहसान, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पनवाकुल क़ौमी शहर दुकान खां वापसि घर वेंदे नौजवान रस्ते मां अगवा थी वियो आहे। पुलिस ऐं वारस पेरा खणी कचे तरफ़ रवाना थी विया आहिनि। अगवा थियलनि जो तादाद हिन वक़्तु 5 थी वियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त पनवाकुल बैजी थाणे जी हद कोड़ो खान कोराई वासी सदूजा बाईपास वटां दुकान खां वापसि घर वेंदड़ पोरियत शौकत कोराई रस्ते मां हथियारबंदनि मोटरसाइकिल समेत अगवा करे जेको आहे सो खणी विया आहिनि। अहिड़े वाक़े जी तस्दीक जेको आहे सो नौजवान जे वारसनि पिणु कई आहे। वारसनि जे इतलाह बाद पुलिस पहुची करे पेरा खणाए कचे तरफ़ रवानी थी वई आहे, जंहिंजा पेरा जेको आहे सो दरिया पार वञनि पिया। जॾहिं त राब्तो करण ते वारसनि ॿुधायो त असां राति देरि सां जेको आहे सो नौजवान जे नंबर ते कॉल कई, पर नंबर मुसलसल बंदि आयो। नौजवान खे मोटरसाइकिल सवार 3 हथियारबंदनि अगवा करे कचे तरफ़ खणी विया आहिनि, जंहिंजा पेरा खणी कचे तरफ़ लथल आहियूं। असांजो नौजवान जेसीं ताईं बाज़ियाब न थींदो असां जेको आहे सो बंदि ताईं हूंदासीं, उतां हटंदासीं न। मां ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु पनवाकुल मां अगवा थी वञनि जो जेको तादाद आहे 5 थी वियो आहे। 1 महीनो अॻु कराची वासी वापारी जेको आहे सो उर्ताए आवाज़ ते हिरखिजी मोहम्मद रमज़ान बैजी थाणे जी हद मां अगवा थी वियो हो, जॾहिं त 3 ॾियारा अॻु बैजी थाणे जी हद मां सचूजा क़ौमी शहर वटां दुनिया मार्केट मां जेको आहे सो थादर हलाईंदड़ 2 पोरियत कामरान ऐं प्यारो रियासी खे बि जेको आहे सो दुकान ते हथियारबंद अगवा करे विया हुआ। जॾहिं त गुज़िरियल राति सदूजा क़ौमी शहर वटां बलोच कांटा लॻे जेको आहे सो आराम मशीन ते चौकीदारी कंदड़ पोरियत पीरसन गुलाम हैदर जेको आहे सो दायो खे बि हथियारबंद काह करे जेको आहे सो दुकान मां अगवा करे खणी विया। जॾहिं त हिन वक़्त जो जेको तादाद आहे 5 थी वियो आहे ऐं जेको आहे सो हिकु बि 5 ॼणनि मां जेको आहे धाड़ियनि जे चमे मां बाज़ियाब पोरियत न थी सघियो आहे। जी एहसान, अव्हां जी महिरबानी।